के में थूम ही ना है बाबला, कोई इब्राहिम के वार के भी हथ लाए। किथे ये न थे तो वक्त फाटी पे ऐं न सब बन में। ॾिसजां यार, पुलिस हवाले करे पोइ सुभाणे मालकी बि न करई। छो था उन मिस्कीन के मारे? आखिर तव्हां मूंसां कहिड़ो धोखो पिया कयो? आईंदा ये सोचजा बि न। साईं, असांखे थोड़ो खौफ़ तो थे, इहो वक़्तु असांखे फाही न चढ़ाए छॾे, देरी कोन कंदो। हाँ सरकार, वो तो सुल्तानी गवाह थी बीह रहियो आहे। फ़कीर साईं केॾांहुं हलिया विया? असांजो रूह त ॼण अखियूं थी पियो हो, बसि रुॻो तव्हां वारी तात हुई। बाबा इन रूह तो रोलियो आहे। फ़कीर साईं, आऊं त बसि चंड जो तमन्नाई थी पियो आहियां। यार मास्तर, मूंखे त माई खातून ऐं तुंहिंजे घर में आसरो आहे। माणक साईं, मुंहिंजे लाइ नाज़ी ऐं सुरैया ॿई बराबरि आहे। खातू जी छोकिरी साई थिए ऐं उन में ई ख़ुशि आहियां। मासी खातू, मुबारक हुजनि तव्हांखे। वक़्त तां केस टरी वियो ऐं खेसि ज़मानत जल्द मिली वेंदी। अम्मा, इहा शाबस हुजे महिराण खे जंहिं असांजी वाहर कई, न त ॿियो भला केरु आहे असांजो। ऐं हिन छोकिरे जो इलाज करायो, उहो बि ठीकु थी वियो ऐं बयान बि ॾिनाई। जे ख़ुदा न करे मरी पवे हा पोइ अलाए छा थिए हा। अरे हा, महिराण तां यादि आयो त नाज़ी, तूं थोरो अंदरि वञ, मूंखे मासी सां कुझु ॻाल्हाइणो आहे। न न, आऊं छो अंदरि वञा? तोखे जेकी बि ॻाल्हि करणी आहे न, मुंहिंजे साम्हूं कर। तूं कोन सम्झंदी आहे मासी। वॾेरे माणिक बाबा खे घुरायो हो ऐं चए पियो त महिराण लाइ नाज़ी जो रिश्तो घुर। ॿुधायो त हाणे तव्हांजी कहिड़ी राय आहे? अम्मा, तूं बि असांजे घर जी भाती आहीं, मुंहिंजी न्याणी आहीं। तव्हां ॿई सहेलियूं मिली करे सलाह कयो, जेका तव्हांजी मर्ज़ी। मासी, इहा ॻाल्हि आहे त पोइ नाज़ी तरफ़ां हा हा आहे, रुगो तव्हां पंहिंजो रायो ॿुधायो। न सुरिया धीअ, तूं भली पंहिंजे पीउ खे चओ त वॾेरे माणिक सां ॻाल्हाए त वक़्त जी जीअं ई ज़मानत थी वञे न, अची मिठाई विराए वञनि। मासी, हू जेसि ताईं मिठाई विराइनि सो विराइनि, ऐं त नाज़ी खां हींअर ई मिठाई खाईंदसि। उथो छोकिरी, हाणे वञी सीरो ठाह को कड़क करे त खाऊं। न न, आऊं त सीरो कोन ठाहींदी आहियां। छोकिरियूं, तव्हांखे त रुगो हिन बहाना, सिधी ॻाल्हि छो नथी कयो त असांखे सीरो खाइणो आहे? ठाहे थी अचां। हाज़िर, ॿियो हुकुम? अम्मा जिंदाबाद। माण्हुनि जी तव्हां मां इहा उमेद त न आहे जेको तव्हां कमु ॾेखारण लाइ करियोसि था। हा, तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर मुंहिंजी दिलि में जेको कुझु आहे उहो माण्हुनि जी भलाई लाइ आहे। इहो की? असल में आऊं असेंबली में वञी माण्हुनि लाइ अञा वधीक कमु कराए सघां थो। पर मूं त ॿुधो आहे साहिब ख़ान हिते जो पुराणो सियासतदान आहे, उन सां मुक़ाबिलो करे सघीसि थो? हुजण जी ॻाल्हि न आहे, इहे त ज़िंदगी जा मामला आहिनि, इहे पिया हलंदा। बसि यार, मुंहिंजी त तौबा आहे। वलण बची वियो त वक़्त लाइ भलो आहे। इहा ॻाल्हि त सोराना सच आहे। इन समूरे कम में महिराण सभिनी सां निभायो आहे, न त रुली वञनि हा। चाचा, महिराण जी बि का लालच हूंदी, न थी वॾा माण्हू हरू भरू कंहिंजी मदद कोन कंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में नथी अचे ऐं पोइ वक़्त जी मदद लाइ चई। असुल ॻाल्हि इहा आहे त मथे खां वोट अची रहिया आहिनि। मूं ॿुधो आहे त महिराण ख़ान साहिब ख़ान जे मुक़ाबले में पको इरादो कयो वेठो आहे। तव्हांजो ॻाल्हियो पंहिंजी जाइ ते, पर मूंखे त मामलो अञा कुझु ॿियो थो लॻे। एक गप में डाफोड़ा न हण। अरे मथ करे मथ, मूं सॼी दुनिया ॾिठी आहे, दुनिया। हा, तूं वॾो दाना ई दाना। अरे ॻाल्हि सोचे सम्झे कंदो कर, सॼी ज़िंदगी कचारी थई गल। अरे पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि सम्झ त सही, पोइ भंक। अरे चरिया, वक़्त जी भेण जवान वेठी आहे, वॾेरे माणक पंहिंजे पुट लाइ पसंदि कई आहे। बरोबर बरोबर। अयाज़ दीवाना, अरे तव्हां ॿिन्ही खे टके जो बि शर्म कोन्हे को? ॻोठ जी न्याणियुनि जे बारे में दुकान ते वेठा दाफियो। अरे निकिरो था, हणा वञा पादर।
न को लज न को शर्म। अदा टिल्लू माण्हुनि खे टके जो बि शर्म कोन्हे। ॻोठे जी न्याणियुनि जी ॻाल्हि दुकान ते वेठे पिया कनि ऐं तव्हां जहिड़ा वेठा ॿुधनि। महिरबानी करे अहिड़ियूं ॻाल्हियूं दुकाननि ते न कंदा कयो, ठीकु आहे? पुट मेराण, मूं त सोचियो तूं शहर मां का पढ़ियल लिखियल मैडम पंहिंजे लाइ वठी ईंदे, पर तो ईअं बि न कयो। हाणे तूं मूंखे सलाह ॾे त आउं तुंहिंजे लाइ छा कयां, छा सोचां तुंहिंजे लाइ? बाबा, सेवर में ई कमल फुटंदा आहिनि। जहिड़ी छोकिरी तव्हां पिया चओ न, अहिड़ी छोकिरी खे ख़ुशि कंदे कंदे मुंहिंजी पूरी उमिरि गुज़री वेंदी। पोइ बि माण्हू हुनजी ख़ुशनुदी हासिल कोन थो करे सघे। पर बहराड़ी जी सादी ऐं सिधी छोकिरी तव्हांजो घर ख़ुशियुनि सां भरे छॾींदी आहे। ॿार पालींदी, उनखे प्यार कंदी ऐं बाबा मिट्टी सां जुड़ियल वण ई छांव कंदो आहे। पुट मेराण, तुंहिंजी सोच खे बि सलाम आहे। ऐं हा, मूंखे फ़ख़्रु आहे त मां तुंहिंजो बाबा आहियां। बाबा इब्राहिम जा सका मुंहिंजो नालो तुंहिंजी ज़बान ते कीअं आयो? जेकॾहिं ॿीहर मुंहिंजो नालो वतई न त इहा ज़बान काकड़े खां छिके कढी छॾींदुसि। इब्राहिम, तुंहिंजो नालो मुक़दस आहे, न त मां तोखे ॿुधाए छॾियां त तुंहिंजो नालो कीअं वठिबो। पर तूं ॾोहनि मां त बची सघीं थो, कानून खां बि बची सघीं थो, पर तूं मुंहिंजे कहर खां कोन बचंदे, छो त मुंहिंजे कहर जा हथ तमामु डिघा अथई ऐं उहे पहुचंदे तुंहिंजी ॻिची ते देर नाहिन कंदा। इहो फ़ैसिलो वक़्तु कंदो इब्राहिम। अरे हल वाड़ा, बक बक बंद कर। अरे हथ कढ, मां चवां थो हथ कढ। छॾियो, ॿधा टायो पोइ बि नथा ॿुधो। सुञाणा थो तोखे। वाह 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 वाह, अॼु त मुंहिंजे पुट जी वॾी ख़िदमत पई थियनि। वरी कहिड़ियूं पटियूं पई पढ़ाईंसि। मर न भाॼई मर न, अहिड़ो कुझु बि न आहे। रत दांगी ते बि वरंदो, वलण मुंहिंजो बचो आहे। अई माई, वॾे में वॾी मुंहिंजी दुश्मन त तूं आहीं। त मुंहिंजी खटखटी ॿाहिरि रखो। ओहो, कई न मुंहिंजे पुट ते जादू, ॾेखारी न पंहिंजो रंग। मूंसां कॾहिं बि ईअं कोन ॻाल्हायोसि। अॼु मुंहिंजे अॻियां ॾंद कढिया अथसि, सुभाणे मूंखे ॻिचीअ मां वठंदो। मूंखे कहिड़ी ख़बर त पंहिंजो मुड़ुसु मारे अची असांजे ॻिचीअ में फिट थींदी। ॾेखारी न पंहिंजा रंग। घर में त केर ई न आहे। इहो कीअं थो थी सघे? हेलो सरकार, खैरू वारनि मां त घर में केर बि मौजूदु कोन्हे। उहो कीअं थो थी सघे? तव्हां कंहिं कम जा ई माण्हू न आहियो। तव्हांखे ॻोठ जे माण्हूअ जी साइकी जी बि ख़बर न आहे। अगरि अहिड़ा फिरणा गिरणा हुया त पहिरियां तव्हां छो न ॿुधायो? सरकार, हू ईअं धोखो ॾींदा मूंखे अंदाज़ो न हो। मूंखे ख़बर हुजे हा त आउं सुबुह जो हिनखे ॿुहारे गाॾी में खणी अचां। चङो, हाणे जेको थियो सो थियो।
तव्हां हाणे इन्हनि शाइर भाइरनि खे गॾु खणी अचो। अयाज़ अॼु छा थो चाढ़ी? वाङण। वाङण? हा। अरे पर केतिरी दफ़ा चयो मां वाङण कोन खाईंदुसि, कोन खाईंदुसि, कोन खाईंदुसि। अरे चरिया, वाङण वॾी ताक़त वारी भाॼी अथई, तूं खाई त ॾिस न। मूंखे खपे मुर्गी 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 बस। अदा दीवाना, मिर्गी त खुदा ॾिजई, मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। मुर्गी बेडन वारी मुर्गी अगर चारिया तो वाङण त मां या तुआरी देगड़ी उछलाईंदुसि खॾे जे तले में। अरे निभागा, एतिरी जल्दी या तुंहिंजी मुर्गी अचे किथां? अयाज़ ॻाल्हि ॿुध, जिथे मर्ज़ी वञ, ॻोठ ॻोठ में वञ, कंजन में ॻोल्ह, ॻोठनि में ॻोल्ह, कंहिं खुॾ मां कढ, पर मूंखे खपे मुर्गी मुर्गी। ॿुधाए छॾी। भला हीअं कर, बेदो खाईंदी? हा हा, बेदो त मां खाईंदुसि, पर अयाज़ वठी मां कोन ईंदो सही। अरे निभागा, तूं बेदो न आण, तूं चादर पाए सुम्ही रहो, मां तुंहिंजे लाइ बेदो तयारु करे खणी थो अचां, पोइ तूं खाइजां। केॾो न भलो आहे मुंहिंजो भाउ। अरे तव्हां हिते आराम सां वेठा आहियो, असां सॼो ॻोठ ॻोल्हियो आहे, तव्हांजो केरु न पियो ॿुधाए। लंगड़ी ही छा कयई? अरे तव्हां हलो, तव्हांखे साहिब खान घुरायो आहे ऐं मानी उते खाइजो। मानी तव्हां लाइ खोड़ पुट, रुगो ओता कताईं त पहुचो। अदा न्याज़रू, मूं त तोखे पहिरीं चयो कि वॾे माण्हुनि जे वेझो अचणु पंहिंजे पाण खे खॾ में विझण वारी ॻाल्हि आहे। खॾ न, पर समुंड थो, तारू हूंदो पिया तरंदो, न त मौत तव्हांजो मुक़दर आहे। मारण वारा बि त तव्हां हो न, पर मौत ॾिजो सोलो, ईअं न त चिचराए चिचराए मारियो। अरे कोन था तव्हांखे चिचराए चिचराए मारियूं। हलो हले हलो। अदा केरो, मां तव्हां ॾे न्याणी मेड़ वठी आई आहियां। मां मञा थी त मुंहिंजे पुट जो ॾोह आहे, पर हुन सां बि धोखो कयो वियो आहे। असली ॾोहारी त पकड़िजी विया आहिनि। अधी अधी मुंहिंजी त दिलि मञे ई कोन पई त वक़्तु मुंहिंजे पुट सां अहिड़ी हालत कंदो। ही त नंढे हूंदे खां ई पाण में घाटा यार हुया, पर छा कजे, औलाद त आख़िर औलाद आहे न, दिलि बेमान थी पई। अदा खैरू, अदी जेरी, तव्हांजी दिलि में जेकी बि रंजिश आहे न, हाणे न्याणी मेड़ वठी आया आहिनि, इन सदके सभु रंजिशूं ख़तमु करे छॾियो। सदिन खां हिते रहंदा पिया अचूं, असांखे त हर हिक जी ख़बर आहे। मसी खातू, तव्हांखे त ख़बर आहे मुंहिंजी वक़्त खां सवाइ हिकिड़ी ग़रीब कोन सरंदी हुई, ऐं हू बि मूंखे न ॾिसंदो हो त मूंखे ॻोल्हे अची लहंदो हो। मुंहिंजो ईअं जहिड़ो बचण बि वक़्त जी सचाई जे करे थियो आहे, छो त अलाह साईं खे इंसाफ़ करिणो हो। पुट, जहिड़ो मुंहिंजो वक़्तु पुटु आहे न, ईअं ई मुंहिंजे लाइ तूं बि पुटु आहीं। ॿई भाइर आहियो, पाण में ठही वञो, ऐं मां बि तोॾे माउ थी आई आहियां, थी सघे त माफ़ करे छॾ असांखे। अच्छा, सही ॻाल्हि आहे। इब्राहिम ऐं नबूअ सही चयो त तव्हां ॿई कम जा माण्हू आहियो। अड़े तव्हां जेके न ख़बरूं आंदियूं न, अहिड़ियूं सनसनी खेज़ ख़बरूं आंदियूं आहिनि जंहिंजो तव्हांखे अंदाज़ो ई न आहे। महिराण जो इलेक्शन में बीहण ऐं वक़्त जी भेण जो जवान थियण, इहे को नंढियूं ॻाल्हियूं आहिनि छा? वाकई तव्हां ॿई कम जा माण्हू आहियो। अलीजान, वञ वञी खुर्शेद खे चओ त पंहिंजे पैनल जा सभु साफ़ ई घुराए, उन्हनि खे मां ब्रीफ करे पोइ महिराण ॾे मोकिलींदुसि।
ऐं हिननि ॿिन्ही महिमाननि जी ख़िदमत कर ऐं मैनेजर खां 20,000 वठी ॾे। ठीकु आहे, तव्हां वञी सघो था। 20,000 इनमें 10,000 नोट खड़ा होता। हेलो मेहरान खान। सूबेदार साहब, असां खान वारनि मां न आहियूं, असां त फ़क़ीर माण्हू आहियूं। न साईं, फ़क़ीर थियण बि सिहत लाइ बहितर न आहे। ख़ुदा फ़क़ीर जो अलाह आहे। मेहरान खान, तव्हां जे लाइ बैड न्यूज़ आहे। उहा वरी कहिड़ी? उहा इहा त साहब खान ज़ख़्मी छोकिरे जी फैमिली खे लालच ॾेई पंहिंजो करे वरितो आहे ऐं हू अॼु शाम तव्हां जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करण वारा आहिनि। हुननि जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त हिन इल्ज़ाम हेठि तव्हांखे आणे तव्हां जे ख़िलाफ़ इलेक्शन मुहिम में असरअंदाज़ थिजे। अलाह कंदो त मुंहुं भरे किरंदो, भले जेतिरी बि कोशिशि करे, केॾो बि ज़ोर लॻाए। बाबला, असांजो कमु हो तव्हांखे ॿुधाइण, वधीक तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो। ख़ुदा इहा तव्हांजी महिरबानी। चङो, ख़ुदा हाफ़िज़। पुट, तूं कीअं आहीं? अम्मा, मां बिल्कुलु ठीकु आहियां, पर अम्मा मां तव्हां ॿिन्ही खे ॾाढो यादि कंदो आहियां। अदा, असां खां सवाइ ॿियो केरु हिते मुलाक़ात जे लाइ आयो आहे या न? न न आदि, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। भला तव्हां खां सवाइ हिते ॿियो केरु ईंदो? अबा, वसायो अचे हा तो ॾांहुं, पर हुनजी तबियत ख़राब थी पई आहे। अदा, तूं परेशान न थी जाएं, तोखे न सुरैया हमेशह यादि कंदी रहंदी आहे। हा, मां बि उनखे तमामु घणो यादि कंदो आहियां। ख़बर अथई, मूं सुरैया लाइ हिकिड़ो तोहफ़ो घुराए रखियो आहे, उहो मां अव्हांखे ॾियां थो। खयो वञिजो ऐं सुरैया खे लाज़मी ॾिजो। ठीकु आहे अदा, मां तुंहिंजी इहा अमानत सुरैया ताईं ज़रूरु पहुचाईंदसि। तव्हांजी मुलाक़ात जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। बसि अम्मा, दुआ कजांइ। हाणे तुंहिंजी दुआनि खां सवाइ मूं वटि का बि वाहिर न आहे। हा पुट, मुंहिंजूं दुआऊं त हमेशह तोसां गॾु हूंदियूं आहिनि, हमेशह ख़ुशि हूंदे ऐं जल्द खां जल्द आजूती घर ईंदे। बाबा साईं, मूंखे ख़बर पई आहे त वलण जा माउ पीउ पंहिंजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। पुट, इहे सभु हरकतूं साहिब खान जी हूंदियूं, न त हुन मिसकिननि खे कहिड़ी ख़बर त प्रेस कॉन्फ्रेंस छा हूंदी आहे। तव्हां सच था चओ बाबा साईं, पर जेकॾहिं हू प्रेस क्लब हलिया विया ऐं पंहिंजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे आया त पोइ पंहिंजी पोज़ीशन किथे वञी बीहंदी? त पोइ तुंहिंजो छा मतिलबु आहे? बाबा, तव्हां चाचा खैरू ॾे वञण ऐं हुन सां मिलण जी का ज़रूरत न आहे। ॾिसजांइ त कुझु देरि में हू हिते पाण अची वेंदो। बाबा, खैरू उहो माण्हू आहे जंहिं कॾहिं बि को कमु मुंहिंजी सलाह खां सवाइ न कयो आहे। अलाए बाबा, ॾिसजो, मूं ॿुधो आहे अक्सर करे साहिब खान लालच में हुननि ॾे सामान वग़ैरह मोकिलींदो रहंदो आहे। मोकिलींदो वेंदो, पर तूं हिन हवाले खां बेफ़िक्र थी वञ, मां वेठो आहियां न। खैरू, इहो साहिब खान उहो ई माण्हू अथई जंहिं तुंहिंजे पुट खे मारायो पिए, ऐं हा, वक़्त खे बि कार इन ई ॾिनी हुई। प्यार छोड़ा गबे के। अरे बुध, मुंहिंजो नालो आहे जमादार फतू, मुंहिंजे चाचा जो नालो आहे नथू। तोखे असुल ॻाल्हि ॿुधायां, ही गाबो चोरी जो आहे। कमीसा, कहिड़ो धमाको कयूं, मुल्क अॻही ॿरियो पियो आहे, पंहिंजा लीडर आहिनि जेल में ऐं पाण बि न पऊं कंहिं ॾचे में। अड़े सरकार जा पुट, ॻाल्हि गिचीअ में पइजी वई आहे। अछो मुंहुं थियो इब्राहिम जो सलाह अहिड़ी नहीं जो काबू थी विया आहियूं।